वनहनु अला ज़ालिका मिन शाहिदीन व शाकिरीन व ज़ाकिरीन वल मुतमइन्नीन वल मूक़िनीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व हबीबिना व करीमिना व रहीमिना व महबूबिना व मरगूबिना व मतलूबिना व मअवाना व मलाज़ना वनूर अजसादना वनूर अरवाहना वनूर कुबूरना वनूर हशरना वनूर दीनना वनूर दुनियाना वनूर अव्वलना वनूर आखिरना वनूर ज़ाहिरना वनूर बातिनना मुहम्मद व आलिही व सहाबिही व अज़वाजिही व अहल बैतिही व बारक व सल्लिम। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्त दार चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफी अदारम मिल्लते हज़रत खलील खाक पाए गौसो आज़म ज़ेर साया हर वली। ताईद हक में पहली शहादत अली की है, पैगंबरी नबी की विलायत अली की है। मौलूद काबा के लिए मशहद भी खूब था, मस्जिद में अल्लाह अल्लाह शहादत अली की है। निहायत वाजिबुल एहतराम सैयद सादात हजरत क़िबला साईं सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह साहब दामत बरकातुहुमुल आलिया, अहले सुन्नत वल जमात जा उलमाए किराम, हजरत मौलाना मोहम्मद यूसुफ लगारी साहब, हजरत मौलाना अली हसन पवर साहब, जय मस्जिद में जो खत्म शरीफ कुरान पाक जो पूरो थियो हजरत क़िबला साईं हाफिज नाले मिठा साईं, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु व अमन वालहु इन मस्जिद जे जमायत खे खिदमतगारन खे खुसूसन हाजी मोहम्मद सचल साहब शेख साहब, अल्लाह ताला हुनखे सेहत आफियत सां उम्र दराज अता फरमाए। अल्लाह ताला हिन जो सायो पंहिंजे बचड़नि जे मथां क़ाइम दाइम फरमाए। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु व अमन वालहु हिन जे बचड़नि खे नेकोकार बणाए। दोस्त मेहरबान हर दिल अजीज आशिक रसूल शौकत अली साहब हाजी साहब जो साहबजादो आहे, असांजो दोस्त मेहरबान डॉक्टर गुलजार शेख साहब तो ख़बर न आहे ते आया आहिनि या न पता आहिनि। अल्लाह ताला महबूब जे सदके उन्हीअ जे हथ ते शफ़ा कामिल अता फरमाएसि। वॾो आशिक़ रसूल आहे। असां सारी जमायत जे कावश के सलाम था पेश कयूं जो अहले सुन्नत वल जमात जो तव्हां कंध मथे कयो आहे। रात ॾींहं तव्हां पंहिंजे मसलक जे वास्ते जाखोड़ कई आहे। इन्हीअ जो दलील सबूत इहो ई आहे जमात जो अचणु।
अल्लाह ताला असाजे दोस्त मेहरबान मौलाना मोहम्मद यूसुफ साहब खे खुश आबाद रखे, जंहिंजी कावश सां हेॾो हे रंग रचायो आहे। इंशा अल्लाह ताला असां इहा दुआ कयूं वेंदासीं त जमायत जे मथां हज़रत मौलाना साहब जो सायो हमेशा हमेशा बाक़ी रहे। अहले सुन्नत वल जमात भलारो महीनो आ, भलारी रात आ। मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत जी रात आ। ॻाल्हियूं पंहिंजे साईं जूं कंदासीं, लानत कंहिंजे मथां कोन कंदा आहियूं, तबरो कंहिंजे मथां कोन कंदा आहियूं, कंहिंजे मसलक जे मथां हमलो कोन कंदा आहियूं। आले सुन्नत वल जमात जो सीनो इश्क ऐं मोहब्बत सां भरियो पियो आहे। उहे ॻाल्हियूं खुटंदियूं कोन को त इन्हनि ॻाल्हियुनि ते वेंदासीं छो? छो त जेका शइ घर में हूंदी आहे उहा ई निकिरंदी आहे, दुकान में भी जेका शइ हूंदी उहा निकिरंदी। थोरो ॻाल्हायो, ईअं आहे न? जंहिंजे सीने में जेका ॻाल्हि हूंदी सा निकिरंदी। इश्क मोहब्बत हूंदो उहे ॻाल्हियूं निकिरंदियूं, लानत तबरो गिला हूंदी उहे ॻाल्हियूं निकिरंदियूं। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु अहले सुन्नत वल जमात जो बोल बाला फरमाए ऐं निंदड़ को तव्हां पाण खे कॾहिं बि न सम्झंदा कयो, छो त हिन ई जमात जे मथां रसूलुल्लाह जे ज़ात बाबरकात जो हथ आहे, सहाबा इकराम जो हथ आहे, अहल बैत जो हथ आहे। हिन जमात जे मथां ख़ुदा जे वलियनि कामिलनि जो हथ आहे। हिन जमात जी को तरी पटे ई नथो सघे। भली कंहिंखे हथियारनि ते नाज़ हुजे, असांखे मुस्तफ़ा जे रहमत ते नाज़ आहे। कम मिन फ़िअतिन क़लीलतिन ग़लबत फ़िअतन कसीरतन बिइज़्निल्लाह। अल्लाह साईं जे क़ुरान ते ईमान हुजे, यकीन हुजे, इहा ई ॻाल्हि आहे। मालिक साईं जंहिंजो तरफ़दार हुजे ओ चाहे त थोड़ी जमात खे वॾी जमात जे मथां ग़ालिब करे छॾे त अल्हम्दुलिल्लाह। त वरी वॾी जमात बि त उहो ई असांजी आहे, सवाद आज़म जमात है। आयत मुबारक जो तर्जुमो कंदासीं। इन आयत मुबारक जे मुतालिक़ मां प्यारी जमात खे कुछ अर्ज़ु रखंदासीं, तव्हां ॿुधंदव। अल्लाह ताला तव्हां खे उन जे मथां वरी अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाईंदो। कलाक ॾेढ ताईं त तकीर कंदासीं, उन खां बाद में वरी जमात खे अर्ज़ा त लंगर करे पोइ वञिजो। सुभान अल्लाह। हा साईं हाज़िर। हाणे ॿियो कोई ईअं चवे हा त जवाबु ॾियूं था, तोखे कहिड़ो जवाबु ॾींदासीं? खुदा जी ज़ात बाबरकात फरमायो त अजअलतुम सिकायतल हाज व इमारतल मस्जिदिल हराम कमन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर वजाहद फी सबीलिल्लाहि ला यस्तवून इंदल्लाहि वल्लाहु ला यहदिल कौम ज़ालिमीन। खुदा जी ज़ात बाबरकात फरमायो त छा तव्हां हाजन जी सबील ऐं मस्जिद हराम जे ख़िदमत खे उन जे बराबर ठाहियो जंहिं अल्लाह ऐं क़यामत ते ईमान आंदो ऐं अल्लाह जे राह में जिहाद कया। ये अल्लाह वट बराबर नाहिन। अल्लाह ताला ज़ालिमन के हिदायत न फरमाइंदो आहे। हे आहे आयत मुबारक जो तर्जुमो, तवज्जो कयो। अल्लाह ताला फरमाए त छा तव्हां हाजन जी सबील मस्जिद हराम जे ख़िदमत खे उन जे बराबर ठाहियो जंहिं अल्लाह ऐं क़यामत ते ईमान आंदो ऐं अल्लाह जे राह में जिहाद कया।
यस्तवून इंदल्लाहि, अल्लाह वट बराबर ना आहिनि। अल्लाह ताला ज़ालिमन खे हिदायत न फरमाईंदो आहे। हिन मां मुराद हासिल थी त काफ़रनि जो मुस्लमान मोमिननि सां को ताल्लुक नाहे। थोड़ो ॻाल्हाईंदा हलो। न वरी काफ़रनि जे अमलनि जो को मुस्लमान मोमिननि जे अमलनि सां ई को वास्तो आहे। शाबाश, अल्लाह जो फ़ैसिलो आहे। ॻाल्हाइण छॾियो, महिरबानी कयो। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जे दरबार में जेको अमल कयो वञे, जेकॾहिं ईमान सां आहे त उहो क़बूल आहे, जेकॾहिं ईमान सां नाहे त उन्हीअ जो उहो अमल ई अजायो आहे। चाहे वो केॾो सदका करे, ख़ैरातूं करे, उहे खुदा जे दरबार में क़बूल नाहिनि। बिस्मिल्लाह, साईं केॾो जॻह ठाहे विहारियो। सलाह शरीफ़ खे भेरो ॾियो वॾे आवाज़ सां। नुज़ूल ॿुधो, छा नुज़ूल हिन आयत मुबारक जो ॿुधो। हिन महीने पाक में कई वाक़ियात थिया आहिनि, मगर आयत मुबारक जे मौज़ूअ ते त हिन महीने में 17 तारीख़ रमज़ान मुबारक जो मुतबर्रक महीनो बदर जी जंग लगी आहे, जेका मदीने शरीफ खां तक़रीबन 80 मील जे फ़ासिले ते आहे। अबू जहल जे शरारत ते साईं करीम त हिजरत करे मदीने शरीफ पहुता, मगर ज़ालिमन साईं खे उते भी चैन सुकून आराम सां विहण न पिया ॾियनि। शरारत त हिन शुरू कई, जंहिंजे करे इहा जंग लगी। मके जे काफ़रनि खे, कुरैशनि खे उभारी त तव्हांजो काफ़िलो शाम जे मुल्क खां अचे थो वापार जो, उन्हीअ खे मुस्लमान लुटनि था, फुरनि था, तव्हां पंहिंजे काफ़िले जी मदद कयो। काफ़िलो हेॾो तैयार थी हिननि जो हलियो हलियो। सुहिणे सरदार खे बि ख़बर पई असाबनि खे वात मुबारक ते रोज़ो आहे, राति जो ख़ुदा जे ज़ात जूं इबादतूं रियाज़तूं आहिनि। पाण लश्कर खे तैयार करे बदर जे मैदान में साईं करीम बि पहुता। अल्लाह ताला फरमायो त वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्लह फत्तकुल्लाह लअल्लकुम तशकुरून। एरे ख्याल आहे ना। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए त बेशक अल्लाह तव्हांजी बदर में मदद फरमाई जॾहिं तव्हां बेसरो सामान हुयो, जॾहिं तव्हां बेसरो सामान हुयो। कहिड़ो न अजीब ग़रीब ऐं सुहिणो तर्जुमो आहे। अॼु सच कंहिंखे वणे कोन थो, पर दिलि असांजी ॾुख खां भरियल आहे, बि असां बि कोन था सघूं। हाणे वरी किन आलमनि जेको हुनजो तर्जुमो कयो आहे, ॿुधो पोइ फ़ैसिलो तव्हां पाण कजो। मां ग़रीब मिस्कीन आहियां, मुंहिंजे ज़बान ते तव्हां भली लगाम ॾियो। तर्जुमो कयो अथनि त लक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्लह, बेशक अल्लाह तव्हांजी बदर में मदद कई जॾहिं तव्हां ज़लील हुयो। यार शुक्र थियो जो ग़ैरत अचे वियो, जो तो बह कयव। असांखे त उते झलियो पिया वेठा त मौलवी साहब कुझु न चइजांइ, कुझु न चइजांइ। हे तर्जुमो था कनि पिया त अल्लाह ताला तव्हां सां बदर में मदद कई जॾहिं तव्हां ज़लील हुयो। इहो तर्जुमो हिननि खे करणु जुगाए थो। आशिक़नि जो दिलि सहदी मदीने वारे साईं जे वास्ते इहे लफ़्ज़, साईं जे जमात सहाबनि जे वास्ते अहिड़ा लफ़्ज़, जेको जो पाण ज़लील हूंदो त ॿियनि खे ईअं थो सम्झे पियो। कुर्बान वञे आला हज़रत अल्लाह साईं क़ब्र जे मथां रहमत फरमावई। त
तर्जुमो तो करे तो यो तर्जुमो गलत आहे जेको थो चवे त बेशक अल्लाह तवा सां बदर में मदद कई जॾहिं तव्हां ज़लील हुयो। आला हज़रत तो फरमाया त इहो तर्जुमो सही न आहे। बेशक अल्लाह तवा सां बदर में मदद कई जॾहिं तव्हां बेसरो सामान हुयो। जॾहिं तव्हां बेसरो सामान हुयो ऐं बेसरो सामान वाकई हुया। होॾे अबू जेल जो लश्कर 1300 हो, हेॾे महबूब खुदा जो लश्कर 313 हो। होॾे अबू जेल जे लश्कर में 900 तलवारूं हुयूं, हेॾे महबूब जे लश्कर में 8 तलवारूं हुयूं। उन्हनि खे मुठिया बि कोन हा। हेॾो अबू जेल जे लश्कर में 300 घोड़ा हा, महबूब खुदा जे लश्कर में 2 घोड़ा हा, से बि पेरनि खां मंडा हा। बेसरो सामान हुया या न हुया? थोरो ॻाल्हाईंदा त हलो न। बेसरो सामान हुयो तॾहिं अल्लाह साईं तव्हांजी मदद कई बदर में। अरे हफ़ीज़ जलंधरी शाहनाम इस्लाम वारो बुज़ुर्ग जंहिंजो हे तरानो ठहियल आहे पाकिस्तान ते, त उस्तादनि खे ख़बर हूंदी न। ॾिसजांइ छा थो तर्जुमो करे कि इनके पास 2 घोड़े शज़र है 8 शमशीरे, पर पलटने आए थे ये लोग दुनिया भर की तकदीरे। जो बड़े वाश के ये शायरी भी अड़ी हुई ना। ये लश्कर सारी दुनिया से अनोखा था, निराला था कि इस लश्कर का अफसर एक काली कमली वाला था। बेसरो सामान होया। वो जॾहिं बदर जे मैदान में पहुता, बदर जे मैदान में पहुता तो इन्हीं बदर जे मैदान में जंग में नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो हजरत अब्बास साईं गिरफ्तार थियो, कैदी बणिजी आयो, कैदी बणिजी आयो। सबको पंहिंजे अमल ते किरदार ते फख्र कंदो वा, नाज़ कंदो वा। हाफ़िज़ अली अकबर तो चवे सही मां हेॾो मुक़रर आहियां, हेॾो मूंखे टाकिंग पावर आहे, हेॾी मखलूक मां जे लाइ परेशान आहे। को पहलवान हूंदो सही मां पहिरें जोर जो पहलवान आहियां। को मुफ्ती पंहिंजे इल्म ते नाज़ कंदो। हैदर करार मौला अली मुश्किल कुशा बि नाज़ पियो करे, फख्र पियो करे। असां इस्लाम ते नाज़ आहे, हिजरत करे आयासीं नाज़ आहे, अल्लाह जे रस्ते में जिहाद था कयूं, असांखे फख्र आहे, असांखे नाज़ आहे। हज़रत अब्बास तो चवे पोइ त ठीकु आहे, जेकॾहिं तव्हांखे इस्लाम हिजरत ते अल्लाह जे रस्ते में जिहाद जंग ते नाज़ आहे त असांखे बि नाज़ आहे जो मां कुंजी बरदार आहियां, काबे शरीफ़ जो मुतवली आहियां, हाजन जे लाइ सबीलूं लॻाईंदो आहियां। असांखे बि पंहिंजे अमल ते नाज़ आहे। हेॾो हज़रत अब्बास जो नाज़ करणु, हेॾो मौला अली मुश्किल कुशा जो नाज़ करणु, रब जो क़ुरान नाज़िल करणु। अल्लाह ताला फरमायो तो अजअलतुम सिकायतल हाज व इमारतल मस्जिदिल हराम कमन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर वजाहद फी सबीलिल्लाहि ला यस्तवून इंदल्लाहि वल्लाहु ला यहदिल कौमज़ ज़ालिमीन। सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमाता छा तव्हां हाजिर जी सबील मस्जिद हराम जे ख़िदमत खे इन्हीअ जे बराबर ठाहियो जंहिं अल्लाह ई क़यामत ते ईमान वांदो अल्लाह जे रस्ते में जिहाद कया। ये अल्लाह वटि बराबर न आहिनि। अल्लाह ताला फैसलो कुरान में बुधायो तो कंहिंखे हक़ न है जो को नाज करे तो मां काबे जो कुंजी बरदार आहियां या मां हाजिन जे वास्ते सबीलूं थो लगाया। हाओ हाओ खुदा जी ज़ात तो फरमा तो मुखे कसम आहे पंहिंजे इज्जत ऐं जलाल जो तो अलीअ खे हक़ आहे पंहिंजे किरदार ते पंहिंजे अमल ते नाज करे जेको मुंहिंजे मथो ईमान आणे मुंहिंजे रस्ते में जंगियूं कंदो थो वधे। जंग जे मैदान में होॾे लश्कर तव्हां पंहिंजे दिल ते हथ रखी ॾिसो
उन्हें वक्त जूं जंगूं इं कोन हूं जी अजकल एटमी दौरा मिसाइल एटम बम पाकिस्तान वटा इंडिया वटा अमेरिका वटा चीन रूस वटा बस रुगो जहाज ते चढ़ मथो फिरी करे बटन दबाए तो मुल्ला भी चट तो मवाली भी चट हरामी भी चट तो हलाली भी चट। अरे ॻाल्हायो छो नथा? इहा कहिड़ी जंग आहे? इहा कहिड़ी पहलवानी आहे? पहलवानी ई आहे तूं मुस्लमाननि सां तलवार खणी करे साम्हूं अच त ॾिस त दस्तगीर जा मुरीद कीअं था पेट फाड़े ॾी। जेॾी महिल जो हेॾो काफ़िरनि खे पंहिंजे साज़ो सामान ते नाज़ हो, हिननि खे पंहिंजे ईमान ते नाज़ हो, ईमान ते नाज़ हो, मुहम्मद जे ज़ात ते नाज़ हो। होॾो लश्कर जो सिपा सालार अबू जहल पाण हो, हेॾो रहमत वारो रसूल मुस्लमाननि जे लश्कर जो कमांडर इन चीफ मुहम्मद जी ज़ात पाण हो। वाह वाह, या इस्लाम ऐं कुफ्र जी पहिरीं जंग लॻी आहे, हक़ ऐं बातिल जी पहिरीं लड़ाई आहे। जंग जी शुरूआत ईअं थी आहे त नबी साईं जे चाचे हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़े काफ़िर खे मारे जहन्नम में पहुचायो त अबू जेल जे लश्कर मोकिला 3 पहलवान निकिता हुआ जंहिंजो नालो उतबो, शैबो ऐं वलीद हो। ॿई भाइर हुआ। वलीद उतबे जो पुटु हो, 1000 पहलवान जी ताक़त पियो रखे। मस्त हाथी वांगुरु खुदा जे ज़ात जो कसमात हीअं मैदान में निकिता। कहिड़ा मुस्लमान जे लश्कर में जेको असांजा मुक़ाबले में थो अचे? मदीने वारे मीर फरमायो त हैदर हाय हाय वॾो पहलवान आहे, वॾो पहलवान आहे, 1000 पहलवान जी ताक़त थो रखे पियो। 2 मननि जो त काफ़िर खे रुगो खोद मथे ते पियो। इहो बि पहलवान हूंदो नी जेको 2 मन वज़न मथे ते खणे। हे फौजी न ॾिठा त टोपला हूंदा अथनि मथे ते न, सॼो ज़रह में लैस थियल। केरु थो मुस्लमाननि जे मुक़ाबले में निकिरे? मौला अली मुश्किल कुशा थियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वाह त मुबारक ते रोज़ो आहे। जेके साईं जा मुरीद था सदाइनि ॿिया हक़ अथनि त रोज़ा रखनि, मुर्शिद जा हक़ मुरीद अदा कंदा आहिनि। तलवार हथ में अथसि, हेॾो पहलवान जेॾी महिल मुक़ाबले में आयो त हुनखे पंहिंजे पहलवानीअ ते नाज़ हो। मौला अली साईं खे तो अर्ज़ करे त साईं अॻ में तूं वार कंदे या मां कया, तोखे मुखियारी थो मां छॾियां। पाण मुर्कियो फरमायोसि त असांखे मिठे महबूब झले मोकिलियो आहे त अॻराई तूं न कजाए अली। अली तूं केॾो पहलवान आहे, तूं अॻ में वार कर, अलीअ जो पोइ बाद में वारो आहे। चई भला पोइ मां 5 वार कया, 8 वार कया? चई जेतिरा तोखे वणनि तूं कर। तो हुन पहलवान खे कावड़ पई लॻे जेको मां किताबनि में पढ़ियो आहे त 14 वार मौला अली साईं ते कया अथई। 14 वार हैदर करार ढाल सां हिन जा रोकिया। इन खां पघर निकिरी पिया। हेॾो सारो पहलवान जे घणा तो वार कया आहिनि? चई मां 14 धक हया त मां हाणे तोखे बि हक़ आहे, भली 14 वार मां ते कर। असली ये मुकाबलो दूबदू थींदो हो नी। पहलवानी नी खे चइबो आहे तूं भी तलवार खण, मां भी तलवार खणा, तूं भी ढाल खण, हो भी पहलवान मैदान में निकिरण पोइ जेको ॾाढो सोगाबो ख़बर पहलवानी जी पए न त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। वाह सखी हैदर, नबूवत इनके घर की है, रिसालत इनके घर की है, शुजाअत इनके घर की है, शहादत इनके घर की है। गुनाहगारों न घबराओ, अदालत इनके घर की है, बुरू को बख्श, वाले ना ये आदत इनके घर की है।
जिसजे हाणे पाण दा फरमान से बिया त हाणे मांखे भी हक़ त मां तोखे 14 बार कया ते हाँ मौला अली साईं तो चवेस बुध 13 बार माफ़ कया मैं अली जो हिकु धकु झले या भी सखावत है ना पोजे बच्चे तो वही मां जो खीर पे जाए ये 13 धक मांखे माफ़ तो करे मांखे हिकड़ो धक तो हणे ठीक है और चाहिए इस बारी ख्याल कजाए पंहिंजो डिफेंस रखजाए बचाव कजाए मता चवे तो मोहम्मद जे गुलाम न बुधायो ओचतो धको आए हफीज जलंधरी हिन नक्शे के चिट्रियो वा चवे तो किया नारा हमारा भी तो ले एक बार वो काफर हिकड़ो धको झल मुझे बस एक गालायो नारे तकबीर पाना बुलंद कयो किया नारा हमारा भी तो ले एक बार वो काफर संभल देखा ये अल्लाह की तलवार वो काफर अल्लाह की तलवार थी संभाल जाए पाण खे बस खुदा जो कसम ये चई करो जड़ी मतलब मौला अली सैयद जे दुश्मन जे मथो तलवार चढ़ी आ तब कई सही नक्शो चिटियो हफीज जलंधरी चवे तो हेदो जो मौला अली सैयद जी तलवार हली त न पाई देखने वाली निगाहों में भी आगाही तो कब उठी कब गिरी कैसे गिरी पैगे यदुल्लाही जड़ी मतलब जो है तेरे करार साईं जी तलवार हली तो अखिन के पतो न पियो सुभान अल्लाह त किया मौला अली जी तलवार उठी किया हिन ज़ालिम जे मथे ते लगी खुदा जे ज़ात जो कसम आ त ठका जो धक थियो त यो बिन मनन वारो खोद चटो वरी इन खोद जे हेठो रखियो है रेशमी पट्टो हे भी बचावा आया जेकरे के पहलवान जो धक थियो लगी वने यो लोहो खोद भजी तो पवे तो पो रेशमी पट्ट जे मथो तलवार इंदिया उन के पट्ट के रेशमी के तलवार कटी दी ना हो तिरकी वेंदिया ठका जो अली जो धक लगो तो पट्ट भी चट अरे हाँ यार हो हित जो अचे मौला अली साईं जी तलवार बीठल त अधु काफर हेॾे वञी किरियो अधु हेॾे वञी किरियो घोड़े खे मारे खत्म करे मौला जी तलवार अचे बदर जे ज़मीन ते सलाम पियो त आसमाननि मां कुदरती आवाज़ पियो अचे नाद मलकुन मिन समाई यौम बदरिन युकाल लहूर दीवान ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फिकार अल्लाह जो अली जड़ो बहादुरी कोने जुल्फकार जड़ी तलवार ही काने हे बहादुरन जो शेर बादशाह
वे दादा हुजरन में खाऊं ऐशा कयूं मुस्तफ़ा जे सदके तो छा इन्हनि जवाननि जो असांजे मथां इहो बि हक़ कोन्हे को जॾहिं तलवारूं मल्हाए काफ़रनि खे ख़तम करे मोहम्मद जो दीन असां ताईं पहुचाए। आशिक़ हिकिड़े ॿ मिसरा चया चवे तो या अली ही शान बख्शुई प्रतिमा परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़िकार नाद मलकुन मिन समाए यौम बद्रिन युकान लहू रिज़वान ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़िकार। पंहिंजा आहियो पराया आहियो सजण आहियो दुश्मन आहियो सियादी आहियो केर बि आहियो दिल आज़ारी कंहिंजी न कंदासीं अञा हे मुक़दमो आहे मुंहिंजे तकरीर जो रंग अञा अॻिते लॻंदो ॿुधो मौला जो शान या अली ही शान बख्शुई प्रतिमा परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़िकार। तू संदस काबे में जाए जा अदब जी जाया तू संदस काबे में जाए जा अदब जी जाया दुश्मनन ले दाग तू सजनन सभे नेड़न जा ठार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला दुल या अली ही शान बख्शुई। इश्क़ मोहब्बत जूं तकरीर आहिनि न थोरो ॻाल्हाईंदा हलो। या अली ही शान बख्शुई प्रतिमा परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला। जंग जे मैदान में महबूब पियो तोखे सॾे जंग जे मैदान में सरदार पियो तोखे सॾे पोइ पलक में पहुची मिठा पलक में पहुची मिठा मारिया हरामिन जा हज़ार सैफ इल्ला जुल्फ़िकार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला। जाने दुल दुल पे चढ़ी हसनैन जो बाबा हली सुभान अल्लाह को दिया से जाने दुल दुल पे चढ़ी हसनैन जा बाबा हली सब मलाइक प्या झलने मुश्किल कुशा तुझी महार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला। मौला जो भला शान नथो बणेव छा जो सुभान अल्लाह जो ज़बान नथी खुलेव अल्लाह आ महेंद्र मान पियो सभिनी बचल सुठो गुलाम आ महेंद्र मान पियो सभिनी बचल सुठो गुलाम मन न मन मौला ॾेखारे मुर्तज़ा तुंहिंजी मज़ार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला। अल्लाह अल्लाह जो रसूल असांखे ॾिसे थो त असां कंहिंखां डिॼी हे मौला जो शान बयान नथा कयूं। थोरो ॻाल्हायो असां कंहिंजे ख़ुशामद जे करे हे मौला जो शान बयान नथा कयूं। जेकॾहिं असांजे इहा दिलि में ॻाल्हि हुजे त असांखे अलाह पंहिंजो बानो न करे पंहिंजे महबूब जी असांखे शफ़ाअत नसीब न करे। केतिरा ई असांजा सुन्नी हूंदा आहिनि
हाँ हाँ आयो हो रात पर शियन के खुश करे ॾियो। अफ़सोस सद अफ़सोस ॻाल्हायो थोरो महिरबानी कयो। मौला तव्हांजो न आहे हैदर करार हथ सां पीर पंहिंजो था ॿियनि खे ॾियो। असांजो त कादरी तरीक़े जो त असांजो त इमाम आहे रहबर आहे न। कादरी तव्हां कादरी पंहिंजो शुजरो पढ़नि न शुजरो पढ़ंदा 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 हलंदा इंतहा अलीअ वटि थी वञे। चिश्ती चिश्ती पंहिंजो शुजरो पढ़नि इंतहा अलीअ वटां। सुहरवर्दी पंहिंजो शुजरो पढ़नि इंतहा अलीअ वटां। नक्शबंदी पंहिंजो शुजरो पढ़नि इंतहा अलीअ वटां। कावड़ न कजो मता चवेगा असांजो शुजरो अलीअ वटि नथो वञे असांजो सिधो हज़रत अबू बकर सिद्दीक़ वटि थो वञे। असांजूं अखियूं थधियूं ओॾे बि वञे थो पर नक्शबंदी जेॾी महिल पंहिंजो शुजरो पढ़ंदा 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 जेॾी महिल हज़रत इमाम जाफ़र सादिक़ वटि पहुचंदा त उतां ॿ रस्ता था निकिरनि। हिकिड़ो अबू बकर सिद्दीक़ जे तरफ़ थो वञे ॿियो मौला अली मुश्किल कुशा जे तरफ़ थो वञे। हेरे तवज्जो कयो पाण शहनशाह विलायत आहिनि कासिम विलायत आहिनि। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कादरी हुजे नक्शबंदी हुजे चिश्ती हुजे सुहरवर्दी हुजे सब मौला अली साईं जे मातहत आहिनि। असां अलीअ खे मौला अली जो शान बयान था कयूं शियन के खुश था हैफ़ हुजे। इहो तूं सारखो चवंदो आहे इहो तूं सारखो चवंदो आहे। हे कुतुब भरिया पिया आहिनि जंहिंजो क़ुरान में शान आहे हदीस पाक में शान आहे। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह मां एतिरो आलिम त न आहियां तव्हांजो ग़ुलाम आहियां तव्हांजो शागिर्द सुआ। 1,24,000 कमो बेश रसूलुल्लाह जा असहाबी आहिनि। इन्हनि एतिरनि असहाबनि में जेतिरियूं हदीसा मौला अली मुश्किल कुशा जे फज़ीलत में आयूं आहिनि ॿिए कंहिं असहाबी जे शान में न आहे। अरे साईं असांजो इमाम असांजो आका असांजो पोइ हथ सां था बद मज़हब तव्हां वधायो न। सुभाणे माण्हू ईअं चवंदा त बाबा इहे मुला कटड़ू अथव मरवान अथव मौला जो शान ई न कंदा आहिनि तंहिंजे करे बाबा इन्हनि खां परे थियो इहे टंकी अथव इहे मुला आहिनि इहे हेड़ा तेड़ा आहिनि। अरे मौला जो शान बयान कर त इहे किलका डाचीअ वांगुरु करे तुंहिंजे कदमनि ते किरनि न। हे तूं पंहिंजे मसलक जी ख़िदमत थो करे या अदावत थो मसलक सां करे। साईं था फरमान पिया त मन अहब अलीयन फ़क़द अहबनी जंहिं मुंहिंजे अलीअ सां मोहबत कई तंहिं मां मुहम्मद सां मोहबत कई। वमन अहबनी फ़क़द अहब अल्लाह पोइ जंहिं मां महबूब सां मोहबत कई तंहिं अल्लाह सां मोहबत कई। वमन अबगद अलीयन फ़क़द अबगदनी साईं था फरमाइनि त जंहिं मुंहिंजे अलीअ सां दुश्मनी कई तंहिं मां मुहम्मद सां दुश्मनी कई। वमन अबगदनी फ़क़द अबगद अल्लाह साईं था फरमाइनि पिया त जंहिं मां मुहम्मद सां दुश्मनी कई तंहिं अल्लाह सां दुश्मनी कई। पाण फरमायो त हक़ अलीयन अलल मुस्लिमीन का हक़िल वालिद अलल फलक। साईं था फरमान पिया त मुंहिंजे मौला अली मुश्किल कुशा जो मुस्लमाननि जे मथां ईअं हक़ आहे जीअं पीउ जो पुट ते हक़ आहे। पाण फरमायो त मन सब अलीयन फ़क़द सभनी जंहिं मुंहिंजे अलीअ खे घटि वधि कयो तंहिं मां मुहम्मद खे घटि वधि कयो। पाण फरमायो त अलीयन मअल क़ुरआन वल क़ुरआन मअ अली। साईं था फरमान पिया त अली क़ुरान सां गॾु क़ुरान अलीअ सां गॾु हौज़ कौसर ताईं पाण में जुदा न थींदा। पाण फरमायो त अन-नज़र इला वजह अली जन इबादतुल अली जे मुंह मुबारक खे ॾिसण इबादत आहे। ॿी हदीस में आहे त अन-नज़र इला अली जन इबादतुल मुंहिंजे अलीअ खे ॾिसण इबादत आहे। अलीअ जे पेरनि खे ॾिस त इबादत आहे अलीअ जे हथनि खे ॾिस त इबादत आहे अलीअ जे चेहरे खे ॾिस त इबादत आहे अलीअ जे सारे बदन खे ॾिस त इबादत आहे।
पाण फरमायो त ज़िक्र अली जिन इबादत ने मुझे अली जो ज़िक्र कर इबादत आ। ॻाल्हायो, मेहरबानी कयो, ॻाल्हायो छो नथा? उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा का रवायत आ, चवे थी त मां पंहिंजे हाज़िरी पाक में पंहिंजे घोट मोहम्मद अरबी सां वेठी आहे त इज़ दखल अली जिन मौला अली मुश्किल कुशा आयो, मदीने के मीर ॾिसी फरमाया हाज़ा सय्यदुल अरब, हे अरब जो सरदार आ, हे अरब जो सरदार आ। त मोमिनन जी मां थी चवे त मां पंहिंजे घोट मोहम्मद अरबीअ खे अर्ज़ कयो, फकुल्त, पोइ मूं चयो, फिदाक अबी व उम्मी, कुर्बान वञे मुंहिंजे अबू अम्मा घोर कदमनि ताऊं, हाज़ा अंत सय्यदुल अरब, अरब जा सरदार त तढ़ायो। पाण पंहिंजे राणीअ खे फरमायो त आयशा अन सय्यदुल आलमीन, मां सारे जहान जो सरदार आहियां, वहुव सय्यदुल अरब, अली अरब जो सरदार आ। निशान मारो हुब्बु अलीयन ताकुलु ज़ुनूब कमा ताकुलु नार अल हतब। साईं था फरमान पिया त मुंहिंजे अलीअ जी मोहब्बत ईअं आ, ईअं आ जीअं काठनि खे बाहि साड़े छॾींदी आहे न, त अलीअ जी मोहब्बत तव्हांजे गुनाहनि खे ईअं साड़े छॾींदी। पीर असांजो आ, अली साईं असांजो आ। मुझा अजीज भाउ, सच्चा, बेशक सच्चा, सच्चा। और ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह मां छाया मुझे उस्ताद मरहूम मक़बूल जन्नत निशान काजी दोस्त मोहम्मद बुलबुल सिंध जंहिंखे शहबाज खिताबत पाण चवंदा आहिनि, इन्हीअ खां वधीक बि मुनाफ़िक़त कहिड़ी आहे। वो जाते अहल बैत जो ज़िक्र कंदो हो, मौला अलीअ जो शान बयान कंदो हो, त सुबुह ते मोटी ईंदा जलसे त उहे पंहिंजा ई अचे चवंदा त हा उते घणाई हुननि जी मिड़ई हुननि खे ख़ुशि करे ॾियो। रात सोटे जी बेड़ी बुढ़े खोटे जी, सच्चो आशिक़ आहे। असां जूं अखियूं तुंहिंजूं लता चिच मिच में असां न ॼाणंदासीं, चाहे पंहिंजो हुजे। सभु को पंहिंजे घरों थो खाए पियो, अदा मरण खां पोइ ॾिसंदासीं त तूं बि साईं जे आॾो हलंदे, असां बि हलंदासीं। हे बदर जे मैदान में, बदर जे मैदान में शान नुज़ूल आयत मुबारक जो ॿुधो वरी जेॾी महिल खैबर जे मैदान में थो हले पियो मौला अली मुश्किल कुशा, त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पारे दिहाड़े हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे पाण इस्लाम जो झंडो खणायो। ओ जेको यो खैबर जो किलो जेको हुयो दरवाज़ो ख़ुमूस जो नालो वा फतह न पियो थिए, साईं वॾी इस्लाम जे लश्कर सां चढ़ाई कई, किलो फतह न थियो। ॿिए ॾींहं ते हज़रत उमर साईं खे पाण इस्लाम जो झंडो ॾिनो, उहो खैबर जो किलो फतह न पियो थिए। असां बना के अर्ज कयो त सुणा हेॾे आराम सां 30 कोटन में इहो किलो हो, माना 15 कोह वॾो मुफ़ासिलो आहे। 30 महीननि जे अंदरि इहो कोट हो। हिन जो जेको पूंजी बरदार हो, पासबान हो, निगहबान हो, इहो मरहब पहलवान हो। असां बि अचे अर्ज़ कयो त क़िबला ॿ ॾींहं इन खैबर जे किले ते चढ़ाई कई अथसि, पर फतह नथी थिए, ॾाढो ज़ोर ॾिनो अथसि। पाण फरमायूं त लउतियन हाज़िहि रअयत गदन रजुलन यफ्तहुल्लाहु अला यदैहि। सुभाणे मां इस्लाम जो झंडो अहिड़े शख्स जे हथ में ॾींदुसि जंहिंजे हथारो अल्लाह ताला असांखे फतह नसीब फरमाईंदो। ॻाल्हायो था, ॻाल्हायो त असहाबनि खे नेकीअ जो हिर्स हूंदो हो,
मामला के मानन जो हिर्स, मवालिय के जमनीय जो भंग जे कूड़े जो हिर्स, वापारी दुनियादार के दुनिया जो वापार जो हिर्स, कंहिंखे कहिड़ो हिर्स, कंहिंखे कहिड़ो हिर्स, मगर असहाबन के नेकीअ जो हिर्स। तो सॼी रात असहाबन निंड न कई। सुबुह थे मन असांखे इस्लाम जो झंडो अता थे, असांखे नसीब थे, इन मेहरबानीअ ते सरफराज असां थियूं। सुभान अल्लाह। जड़ी मतलब सुबह थियो तो फातिह खैबर तो वरी कंहिंजे को नसीब में लिखियल हो। पाण फरमायो त आन अली इब्न अबी तालिब हैदर करार किथे आ? असाब ने अर्ज कयो त अखियूं उथल अथसि। ईअं चवंदा आहियो न, अखियूं ॾाढा ॻाल्हायो उथी पयूं आहिनि। ॾाढो साईं खे अखियुनि में दर्द आहे, सूर आहे। पाण फरमायो त हेॾे वठी अचोसि, हेॾे वठी अचोसि। मौला अली मुश्किल कुशा आयो नबीअ साईं जे हुजूर में, पर कहिड़े हाल में आयो? चादर मुबारक वेलियल अथसि, झुंड लॻल, मुंहुं मुबारक हेठि अथसि, मथे बि अखि न पियो खणी सघे। पाण फरमायोसि अली छा थियो आहे? चईं अखियुनि में ॾाढो दर्द आहे, चेहरो मुबारक मथे भी नथो खणी सघां, एॾो सूर आहे। पाण फरमायो त चादर लाहे ॿुध बुखारीअ जा लफ़्ज़, फबसक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी ऐनैहि फबर्रअ। कुर्बान वञा मुंहिंजा साईं। ओॾा यूसुफ अलैहिस्सलाम जो जुब्बो आयो, क़ुरान थो चवे त याकूब अलैहिस्सलाम ते मुंहं ते रखियो त अखियूं नूर वारियूं थियूं। अरे साईं करीम रुगो हथ मुबारक अलीअ जे हीअं मुंहं ते रखनि, अखियूं ख़ुशि थी वञनि। हा ॻाल्हायो ॻाल्हायो, पर न पाण लिब मुबारक कढी करे मौला जे अखियुनि ते रखियो। ख़ुदा जो कसम आहे, बुखारीअ जा लफ़्ज़नि जन अखियूं उथियल हुई कोन। तो मुला के चो तो तुझे ज़ाल जे अखियुनि में सूर पवे पोइ हणे त थुक मोटण सां अंधो त कराई। चवे पोड़ो नथो वठी आणे, जंहिं मलम बि न आहे उते करे अखियूं त हणाए थो, लिब थुक त पोइ सूर छॾे वेंदी। नबीअ जो कौल, नबीअ जो फेल उम्मत जे तालीम जे वास्ते हूंदो आहे। जंहिंजे लिब जो इहो कमाल आहे त उन जे ज़ात जो कमाल छा हूंदो? असांजो ज़ाती दुश्मनो नफ़्सानी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कंहिंसां कोन्हे। बाक़ी जाथों धक ते दुश्मन ईंदो कहिड़ो बि हुजे, ईअं हणंदो मास जीअं शेर मीर भर मथो मथे ते हणंदो चीत ॾिसे। दस्तगीर जे दरवाज़े जो पहलवान रानीपुर जे पीरनि जो। खुदा जे वास्ते अल हुब्बु लिल्लाह वल बुग़्ज़ु लिल्लाह, मोहब्बत भी खुदा वास्ते, दुश्मनी भी खुदा वास्ते। पोइ पाण फरमाता इस्लाम जो झंडो खण, खैबर जे किले ते चढ़ाई कर। पाण महबूब खे अर्ज़ कई त साईं मां तेस ताईं इन्हनि काफ़िरनि सां लड़ंदो रहां, विढ़ंदो रहां, जेस ताईं असां वांगुरु मुस्लमान थियनि नी। पाण फरमायोसि अली न नरमी कजाए, अॻ में इन्हनि खे इस्लाम जी दावत ॾिजाए, पोइ वरी इस्लाम जा इन्हनि खे हुकूक ॿुधाइजाए। हाज़िर साईं जीअं तव्हां चओ उहो ई कया। पाण दुआ फरमायो, उथिया हलिया, आशिक कलम खयो, चवे तो शोर तकबीर से थर थराई ज़मीन, शोर तकबीर से थर थराई ज़मीन, जुम्बश जैश नुसरत पेला
मुस्तफा जाने रहमत पेला सलाम शमए बद में शेर शमशीर जन शाह खैबर शिकन शेर शमशीर जन शाह खैबर शिकन पर तबे दस्त कुदरत पेला मुस्तफा जाने रहमत पेला सलाम शमए बद में हिदायत। चलो अली तो वने मुकाबले दे वो अली जिनके हैं गदार वाली वो अली जिनके हैं गदार वली ताजदारे विलायत पेला मुस्तफा जाने रहमत पेला सलाम शमए बद में हिदायत। सुभान अल्लाह। एकड़ी गाल चवण जड़ी आ साईं फरमायो त मां अहिड़े शख्स जे हथ में इस्लाम जो झंडो खणाईंदुसि जंहिंजे हथां रहूं सुभाणे अल्लाह ताला असांखे फतह नसीब फरमाईंदो। इहा ॻाल्हि इल्म ग़ैब सां ताल्लुक़ रखे थी नथी रखे? अलाह जे वास्ते ॻाल्हाइजो। ईअं पोइ छो था चवनि पिया त नबीअ खे भित जे परियों बि ख़बर कान्हे? नबी त चवे थो त सुभाणे ख़ैबर फतह थींदो अलीअ जे हथां रहूं। अल्लाह सल अदब वारी निगाह जे असहाब वारो सल इश्क ईमान अता फरमाए। साईं फरमान था त सुभाणे इहो ख़ैबर जो किलो फतह थींदो थींदो। अल्लाह जो घर मस्जिद आहे हुआ भी कूड़े ते खुदा जी लानत पर हीअ त मुहम्मदी इस्तेजा घर अल्लाह जो आहे। मदीने वारो त मदीने वारो आहे मगर असांजे सरदार मशहूरनि वारे जो इल्मु ॿुधो। हे लाड़काणे वारो चांडका कॉलेज पहिरियों पहिरियों निकितो पोइ चांडका में उस्ताद ज़ुल्फ़कार समय जो वेठो आहे त हर तरीक़े जो शागिर्द ईंदो आहे। हुननि जूं बाक़ाइदा अॼु बि तनज़ीमां ठहियल आहिनि। जमात इस्लामीअ वारनि जूं तयूबंदनि जूं अहल तशयत वारनि जूं अहल सुन्नत वारनि जूं आहिनि बिल्कुलु आहिनि बिल्कुलु आहिनि। पोइ चांडका में ॿिनि टोलनि छोकिरनि जे में नबी पाक जे इल्म ग़ैब ते बहस थियो। देवबंदी जेका तनज़ीम वारा उहे पिया चवनि त हुजूर खे इल्म ग़ैब नाहे। सुनी पिया चवनि त आहे। पोइ हिननि जी पाण में ॻाल्हि निबिरे कान पई। पोइ हिननि सोचे सोचे चवनि ॻाल्हि ॿुधो हिते लाड़काणे ज़िले में दरगाहूं आहिनि ॿ। कहिड़ियूं? हिकिड़ी बेर शरीफ़ ॿी दरगाह मशहूरी शरीफ़। हाणे बाबा ॻाल्हि आहे इहे ॿिन्ही दरगाहुनि ते हलूं था। हो बि मुफ़्ती आहे बि मुफ़्ती साहिब आहे। इन्हनि खे चऊं त असांखे महिरबानी करे इन मसाले ते तव्हां मुतमइन कयो सम्झायो। ठीकु आहे सुननि बि क़बूल कयो वाह देवबंदनि बि क़बूल कयो। बाबा अॻ में काॾे हलो जे अॻ में दरगाह मशहूरी शरीफ़ ते ॾा हलो। जेकॾहिं उतो असांखे इहो मसइलो हल थी न मिलियो हे वाइदो आहे पोइ ॿेर शरीफ़ बि हलंदासीं। अदा ठीकु आहे दरगाह शरीफ़ ते कहता साईं बादशाह वेठा सबक वेठी पढ़ाई नौजवान शागिर्द पता ते साईं जन हुननि ते तवजो फरमायो। अदा कीअं चल फिरवा तेसे छोकिरनि जा ॿ टोला आहिनि। हीअ जमायत सुन्ननि शागिर्दनि जी आहे हीअ तनज़ीम वहाबी जी आहे। हे चवनि था त नबीअ खे ग़ैब न आहे। असां चऊं था त नबीअ खे ग़ैब अलाह जे अता सां इज़्न सां आहे।
शहर तमा वक्त जा वली कामिल हो, मुफ्ती आजम हो, असा के समझाए बेहतर किदो है आया है। जेकॾहिं न मुतमइन थिया त असांखे हुननि सावरी दरगाह बेर शरीफ़ वञणो पवंदो। पाण फरमायो अबा तव्हां छा था चओ? हुननि चयो त साईं इहे ई तव्हांजा सुन्नी जेका ॻाल्हि कनि था, असांजो अक़ीदो इहो आहे त हुज़ूर जे ज़ात खे इल्मु ग़ैब कोन्हे। मेरे ख्याल अथव अलाए न? उन्हनि जो जेको वॾो शागिर्द सरबराह थी आयो हो न अॻुवाण, पाण बादशाह ने उन्हें ॾिसी ऐं फरमायो त केॾो त बेअदब आहे, तोखे मथे में तण हया नथी त अंदर मस्जिद ऐं मदरसे ॾे हलियो आयो आहे, अॻिल उथी तण करे आ। हे उथियो शागिर्द बपोयो लॻसि नलके ते, हिनखे गुस्ल करायूं, कपिड़ा कयूं, पोइ अचे वेठो। पाण फरमायोसि हाणे सुवाल कर, छा थो चवे? चई सुवाल मां न कंदुसि, मां तौबह कई जंहिंखे नबी पाक जे ग़ुलामनि खे ग़ैबात मदीने वारे खे ग़ैब कीअं न। बाबा इहे अलाह वारनि जा धक इहे थी। असां क़ुरान ॿुधायो, हो बि क़ुरान पढ़नि। असां चऊं त बाबा हे बाबा हुआ अलल ग़ैब बिदलील बीठो वा, हो चवंदो त कुल ला यअलम मन फिस समावात वल अर्दिल ग़ैब इल्ला अल्लाह बीठो वा। असां चवंदासीं आलिमुल ग़ैब फला युज़हिरु अला ग़ैबिही अहदन इल्ला मन इर्तदा मिर रसूलिन बीठो वा। हो चवंदो त इंदहु मफातिहुल ग़ैब ला यअलम बीठो वा। असां चवंदासीं हीअ हदीस हुज़ूर खे ग़ैब आहे, चवंदो त हीअ हदीस त हुज़ूर खे ग़ैब न आहे। सॼी राति ख़तम थी वञे हा, हो असांखे न मञनि, असां हुननि खे न मञूं। वाकई वक़्तु बि थियो आहे त इहे ॻाल्हियूं हल हला लॻी पई आहे, निबरे अञा ताईं कान थी, पर अल्हम्दुलिल्लाह वल मिन्नत निबरी बि आहे। मैदान ते जेॾी महिल अचनि था त दस्तगीर जा मुरीद हुननि खे भॼाए था कढनि। अल्लाह अल्लाह, ये अल्लाह वारा जा ये दंग है, ये धक है। ओए माण्हू अजाई चढ़िया थिया आहिनि, हे अजाई चढ़िया थिया आहिनि जो मथनि ते हिताज कयूं वेठा वठनि, पाण में वेठा आहिनि, पाण में वेठा आहिनि। असां त हिनखे अलाह छा सम्झंदा आहियूं? माण्हू त हिन ताज जे मथां टोकूं बि कंदा आहिनि, पर असां इहे अखियुनि ते रखंदा आहियूं जो असांखे निशानी पंहिंजे सरदार मुर्शिद पीर कामिल जी मिलियल आहे। हे अजाई वेठा सूरता ॾिस, चोरीअ जे चंड वांगुरु पिया था बरनि, जेके कंबर वारे पीर जा नारा पिया था हलनि। अरे जॾहिं कुझु हुननि खे ठहियो आहे त कॾहिं मरनि था। नबी असां इहो फरमायो त सुभाणे ख़ैबर जो किलो फतह थींदो, सुभाणे अल्लाह चओ। और खणी आ कुरान शरीफ़ जो तफ़सीर रूहुल बयान। हनफिन जो तफ़सीर इहो आहे, जे हनफी जेको पाण खे सॾाए रूहुल बयान जी ॻाल्हि हिनखे त मञणी पवंदी, पर हिनजे माउ खे बि मञणी पवंदी, चाहे ॼणो अथनि। इहो तफ़सीर रूहुल बयान अल्लामा इस्माइल हक़ी रहमतुल्लाह अलैह वफ़ी अनफुसिकुम अफला तुबसिरून जे हेठों थो लिखे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इल्म ग़ैब ते माण्हू ताला कया। हैदर करार मदीने पाक जे शहर में ऐलान करायो, पहुंचाए हो पढ़ाया हो, सब मस्जिद नबवी में गॾु अचे थो। मस्जिद नबवी भरपूर थी वई, पाण रसूलुल्लाह जे मिंबर ते चढ़िया, पाण ऐलान फरमायो त ओ मुंहिंजे नबीअ जे ग़ैब जे मथां तामन जे करण वारो, मां नबी न आहियां, मां अली आहियां, मां नबी न आहियां, मां वली आहियां। हाणे मां तो तव्हांखे चवां सलूनी 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 अम्मा दी लाश। मां बीठो फर्श ते आया और सॼियूं ख़बरूं पुछो त मां ॿुधाया। तव्हां मुंहिंजे नबीअ जे इल्म ग़ैब जे मथां था ताना कयो। हिकिड़ो शख़्स